अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आऊं तव्हांजो पंहिंजो मिठा खान। जीअं तव्हांजे लाइ हिकु गुज़ारिश खणी आयो आहियां, जेका गुज़ारिश तव्हांखे ॾींदुसि बि आऊं ऐं तव्हांखे सॼी बाऊं करे ॾींदुसि। गुज़ारिश चए थी, हाय अल्लाह हिन मर्ज़ में को नाले वारो ई न। साईं मुंहिंजा गुज़ारिश चवे थी, हाय अल्लाह हिन मर्ज़ में को नाले वारो ई न। हाँ सी तव्हांखे हिन जी भंजणी ॿुधायां थो, भंजी सिधो थो करे ॿुधायां। हिन गुज़ारिश में मर्ज़ आहे गलो, नालो आहे ज़मीर। मर्ज़ आहे गलो, नालो आहे ज़मीर। गुज़ारिश जी भंजणी आहे, हाय अल्लाह हिन गलीअ में को ज़मीर वारो ई न। हाय अल्लाह हिन गलीअ में को ज़मीर वारो ई न। सो दोस्तों, इहो ई अॼु जी गुज़ारिश। उम्मीद आहे तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदी। मुंहिंजे हिन मिठा खान चैनल खे लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा, बेल आइकन खे प्रेस कंदा ऐं हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। इजाज़त तव्हां खां वठंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत।